27वीं आईनी तरमीम लाइ नून लीग पीपी खां मदद घुरी वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी क़यादत में नून लीग जो वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मूं वटि मूंसां मिलण आयो हो। वफ़द 27वीं आईनी तरमीम जी मंज़ूरी में पीपी जी हिमायत घुरी। 27वीं आईनी तरमीम में आईनी अदालत जो क़याम शामिल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट चवे थो, एग्ज़ीक्यूटिव मैजिस्ट्रेट जी बहाली ऐं जजनि जी मुंतक़िली जो अख़्तियार 27वीं आईनी तरमीम ऐं NFC में सूबाई हिस्से जे तहफ़ुज़ खे ख़त्म करण शामिल आहे। तालीम ऐं आबादी जी मनसूबाबंदीअ जा अख़्तियार वफ़ाक़ खे वापसि करण बि शामिल आहे। 27वीं आईनी तरमीम में इलेक्शन कमीशन जी मुक़ररी ऐं जारी डेडलॉक खे ख़त्म करण बि शामिल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास 6 नवंबर ते सॾायो वियो आहे। सदर जे दोहा खां वापसीअ ते पार्टी जी पॉलिसी ते फ़ैसिलो करण लाइ इजलास सॾायो वियो आहे। सोशल मीडिया ज़रिए मनफ़ी प्रोपेगेंडा ख़तरनाक आहे। समूरनि बंदरगाहनि खे जदीद बणाए रहिया आहियूं। पाकिस्तान दुनिया लाइ सामूंडी ट्रेड रूट साबित थींदो। ब्लू इकोनॉमी सीड़प जा मौक़िया मौजूद आहिनि। पाकिस्तान विच एशियाई ॾखण एशिया ऐं ओलह ओभर विच में वापारी हब बणाए सघे थो। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल जो कराची में मैरीटाइम एक्सपो जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब चवे थो, असां साइंस ऐं टेक्नोलॉजी में पोइते आहियूं। तालीमी इदारा रुगो रोज़गार फ़राहम करण लाइ न आहिनि, नयूं इजादूं थियनि त जीअं दुनिया सां मुक़ाबिलो करे सघूं। मैरीटाइम एक्सपो मुल्की मैशियत ऐं रोज़गार जा मौक़ा पैदा करण लाइ इंतिहाई अहम आहे। PIMEC कराची लाइ हिकु बहितरीन मौक़ो आहे जंहिंसां शहर जी तरक़ी में मदद मिलंदी। सामूंडी सनअत जी तरक़ी सिंध ऐं पाकिस्तान लाइ वसी फ़ाइदा आणींदी। सिंध हुकूमत सामूंडी वापार खे हथी ॾियण लाइ पुरअज़म आहे। यूरोप, एशिया ऐं अफ्रीका जे मुल्कनि सां सामूंडी लगाप मज़बूत थींदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो मैरीटाइम एक्सपो जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। तुर्किया में गज़ा इजलास अॼु थी रहियो आहे। पाकिस्तान जी नुमाइंदगी नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार कंदो। इजलास में 8 अरब ऐं मुस्लमान मुल्कनि जा परॾेही वज़ीर शिरकत कंदा। इजलास में गज़ा जंगबंदी मुआहिदे ते ताज़ी अज़भराई ऐं इंसानी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। पाकिस्तान गज़ा मां इसराइली फ़ौज जी नेकाली जो मुतालबो कंदो। तुर्क परॾेही वज़ीर इसराइल जी जंगबंदी खां फ़रार थियण वारनि बहाननि जी कोशिशुनि ऐं जारियत खे उजागर कंदो। पाकिस्तान गज़ा जंगबंदी मुआहिदे ते मुकमल अमल दरामद ते ज़ोर ॾींदो। नाइजीरिया में अमरीकी ज़मीनी फ़ौज या हवाई हमलो मुमकिन आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी धमकी नाइजीरिया में मसीहनि खे वॾे पैमाने ते क़त्ल कयो पियो वञे। अमरीका यूक्रेन खे तोहमाक मिज़ाइल ॾियण ते फ़िलहाल गौर न करे रहियो आहे। शाम ते लॻल पाबंदियूं हटायूं वेंदियूं त जीअं खेनि बका जो मौक़ो मिली सघे। पहिरीं न असां वटि टैरिफ हो न क़ौमी सलामती। दुनिया असांजे ख़िलाफ़ टैरिफ लॻाए रही हुई। केतिरनि ई मुल्कनि ख़ासि तौर चीन पारां इस्तेहसाल जो शिकार रहियासीं। हाणे ईअं नाहे। टैरिफ असांखे ज़बरदस्ती क़ौमी सलामती ॾिनी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं तयारी में मीडिया सां ॻाल्हियूं। हमास गज़ा अमन मुआहिदे ते अमल जो सिलसिलो जारी रखंदी। वधीक 3 यरग़मालियुनि जा लाश इसराइल हवाले करे छॾिया। इसराइली फ़ौज रेड क्रॉस वटां यरग़मालियुनि जा लाश मिलण जी तस्दीक करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी हमास तरफ़ां 3 यरग़मालियुनि जा लाश वापसि करण ते ख़ुशी जो इज़हार। गज़ा में फ़ौज खे नुक़सान पहुचाइण जी कंहिं बि कोशिश जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। हमास ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो काबीना इजलास के ख़िताब चयईं, गज़ा जे कुझु हिस्सनि में अञा बि हमास जा मर्कज़ मौजूद आहिनि जिन खे मुकमल तौर ते ख़त्म कयो पियो वञे। रफ़ा ऐं ख़ान यूनिस में हमास जा मर्कज़ आहिनि जिन खे जल्द ख़त्म कयो वेंदो। गज़ा में कयल कार्रवायुनि बाबति अमरीका खे आगाह कयो वञे थो, पर कंहिं क़िस्म जी इजाज़त नथी वरिती वञे।
गडियल कॉमन जी जनरल असेंबली जी कॉन्फ्रेंस 4 नवंबर खां दोहा में शुरू थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी कतर में भी आलमी समाजी तरक्याती कॉन्फ्रेंस में शिरकत करे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत गुरबत में घटिताई ऐं समाजी तहफ़ुज़ ते रोशनी विझंदो। सदर रोज़गार तरक्की जे मौक़नि बाबति पाकिस्तान जे अज़म खे उजागर कंदो ऐं कतरी क़यादत समेत आलमी ऐं इलाक़ाई अॻवाननि सां अहम मुलाक़ातूं कंदो। कराची में सिंध रेंजर्स की कार्रवाई 3 घुरपल दहशतगर्द गिरफ्तार। मंगोपीर जी कुंवारी कॉलोनी में फितनाल ख़वारिज 3 दहशतगर्द गिरफ्तार कल दहशतगर्दन में जैदुल्ला और जैदू नूरज़ादा और हज़रत उस्मान शामिल। रेंजर्स तर्जुमान मौजूद दहशतगर्द भत्ताखोरी और लैंड ग्रैबिंग में मुलविस आहिनि। मिठी समेत थरपारकर के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात हेठां वरन इलाइक़ा पानी हेठि अची विया। थर में फसलनि जे पची रास थियण ते थरी मारणनि जा 2 हथ मथे ते अची विया। थर में पोखियल फसल उपत जे आख़िरी मरहले में हुजण करे वरी नुक़सान जो ख़दशो। खानपुर महर भरसा फायरिंग में गोठाणो कतल, एक औरत जख्मी। पीर बरी वारे इलाइक़े में गोठ कीहर बोजदार में फायरिंग सबब मीर मोहम्मद बोजदार कतल थी वियो। वाक़े जे इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद में घर में औरत जो लाश हथ इतला ते पुलिस पहुची। औरत जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो। फौती औरत की सुञाणप 30 वरियनि जी सुंबुल ज़ाल दीदार तौर थी। कोट गुलाम मोहम्मद वेझो अंबन जे बाग में नौजवान जो टंगियल लाश हथ। ॻोठ मोहम्मद बख्श खोखर में 25 वरियनि जो हाफ़िज़ इब्राहिम जो लाश मिलियो। तालकी अस्पताल मुंतकिल। हिंद ऐं सिंध जे महान कलाकार मास्टर चंदर जी अॼु 41 वर्सी बिल्हाई थी वञे। महान फनकार के सकाफ़त खाते अदबी संगत चंदर यादगार कमेटी समेत ठारूशाह वासियुनि बि विसारे छॾियो। मास्टर चंदर जी वर्सीअ ते संदसि जन्मभूमि ठारूशाह समेत किथे बि तक़रीब नाहे कोठाई वई। वर्सी तक़रीब जो एहतमाम न करण ते सुजाण धुरियनि में कावड़ ऐं ॾुख जी लहर छानियल।